अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। और इशा जो रसालो आहे हिन में सुर कल्याण आहे। कल्याण मंझि सुर कल्याण में घणा बैत आहिनि। सुर कल्याण जा 4 दास्तान आहिनि। हिन में 153 बैत आहिनि केतिरा। ऐं ॿिए दास्तान में सूफ़ियुनि जी ॻाल्हि आहे। सूफ़ी हाणे सूफ़ी सॻोरा त आहिनि घणा, पर हाणे पहिरीं साईं डॉक्टर बलोच साहिबु रखिया आहिनि सूफ़ी जा ॻाल्हि, पोइ रूमी जी ॻाल्हि, पोइ तालिब जी ॻाल्हि। पर पहिरियां जेके 8 बैत आहिनि से सूफ़ी जे लफ़्ज़ सां शुरू था थियनि। ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि सूफ़ियुनि जे मुतलिक़, पर पोइ सूफ़ियुनि जो लफ़्ज़ न आहे, ॿिया लफ़्ज़ आहिनि। सो ॾिसूं त पढ़ूं था इनशा अलाह। पोइ हिन मां किथे था पहुचूं। पोइ असांखे पहुचणो आहे 39 बैत ते। सूफ़ी ला कूफ़ी कोन भांयसि केर, मझाई मंझि विढ़े, पधर नाहिसि पेर, जनी साणसि वेर, तनी जो वाहरू। हाणे हिन जो बैत साईं A.K. ब्रोही साहिबु इस्तेमालु कयो पंहिंजो जॾहिं अल्लामा आहे काज़ी साहिब जे मुतलिक़ लिखियो अथसि किताबु, जमा कया मज़मून कंहिं ॿिए पंहिंजो छासि नालो पीप्स एट सोफ़ी आहे छा, त उन्हनि वञा कंहिं किताबनि खे जॾहिं डॉक्टर पंहिंजे अब्दुल गफ़ार सूमरे साहिबु तर्जुमा कया आहिनि के, त हुनजो किताब जो नालो लिखियो अथसि सूफ़ी ला कूफ़ी। त हाणे हीअ जेको एक्सप्रेशन आहे इहो सूफ़ी ला कूफ़ी वारो, इहो इस्तेमालु कयो आहे जेको A.K. ब्रोही साहिबु हिकिड़े लिहाज़ खां इस्तेमालु कयो हिन बैत मज़ा। जेको 39 बैत आहे, 5 बैत आहे ॿिए दास्तान जो सुर कल्याण। सूफ़ी ला कूफ़ी कोन भांयसि केर, मझाई मंझि विढ़े, पधर नाहिसि पेर, जनी साणसि वेर, थिए तनी जो वारू। हाणे असां सोचियो पिए छा माना आहे सूफ़ी ला कूफ़ी जी। सूफ़ी छा आहे, कूफ़ी छा आहे, माना छा आहे, ला कूफ़ी जी माना छा आहे, सम्झ में आई कोन त मिड़ी वाकिरे सां असां बि वियासीं पिए। पोइ सोचणो पियो मजबूरन, जो हर लफ़्ज़ आयो त सूफ़ी ला कूफ़ी, पोइ चयोसीं ॾिसूं छा आहे माना भला। पोइ हाणे ख़बर पई त क़ुरान शरीफ़ में बि लफ़्ज़ आहे पंहिंजो काफ़ी कफ़फ़ जे माना सां। त हुन में के मानाऊं आहिनि जेके ॻंढण सां वास्तो रखंदियूं, ॻंढण ऐं छिनण। कोरी जेको आहे सो ॻंढियुनि सारो ॾींहुं, छिनण मूर न सिखिया। छिनण ऐं ॻंढण सां हिन जो वास्तो आहे। ऐं तंद जेका थिए थी सुठ जी या सूफ़ जी, पंहिंजे पशम जी या ॾास जी या उन जी या चाहे की हुई, उहा सूफ़ बि आहे त कूफ़ बि आहे हिन माना में, मतिलबु कूफ़ ॿई मानाऊं। ऐं बसरे जो शहर बि आहे ऐं कूफ़े जो बि शहर आहे। त हाणे बसरे जो शहर आहे पंहिंजे नदी जेका वञी छुड़े थी, पंहिंजे दजला नदी छुड़े थी वञी, हुनखे पर्शियन गल्फ थो चइजे, हुन पासे शतुल अरब था चवनि। अरब हिकिड़ो नालो ऐं ईरानी ॿियो नालो ॾियनि हुनखे शतुल अरब। उन ते आहे ॿधल बसरो, ऐं हिन पासे फ़ुरात नदीअ ते भरिसां आहे पंहिंजो कूफ़े जो शहर। ऐं इहे ॿई शहर ठहिया पंहिंजो हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जे ज़माने में,
जॾहिं कादसीअ जी जंग थी ऐं पंहिंजो मदाइन ऐं कादसिया खटिया विया हुन वक़्तु मदाइन जो शहर जेको हुते मच्छर हुआ घणा, पोइ जेके अरब विया हुते उन्हनि जे लाइ साज़गार मच्छर खाधो, बीमार थी थिया, पीला थी थिया। पोइ हज़रत उमर खे इतला ॾिनऊं। पोइ हज़रत उमर रज़ी अलाह ताला उन चयो त हितां ई वञो ऐं वञी ॿिए हंधि शहर ठाहियो। पोइ शहर ठाहियूं जेको कूफे जो शहर। हाणे कूफे जी इन माना में आहे त उहो शहर जेको ॻंढींदड़ आहे, इराक खे हिजाज़ सां ॻंढींदड़ शहर आहे कूफो, इन माना में। पर हाणे कूफे जो क़दामत जेका आहे, कूफे जी क़दामत जेका आहे एंसेस्ट्री एंशियंट टाइम्स में, त इन इलाइक़े खे चइजे थो केदार जो इलाइक़ो। केदार जेको आहे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद आहे। उन इस्माईल अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फर्ज़ंद हज़रत इमाम हसन हुसैन सभई आहिनि। त हाणे हिते इन इलाइक़े में हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी ठही, ऐं उहा ॿेड़ी जेका इन इलाइक़े में उनखे उन ज़माने में को ॿियो लफ़्ज़ चवंदा हुआ। पोइ जॾहिं ॿेड़ी ठही तयारु थी, पोइ हिते ख़ुश्क हुयो, रेगिस्तान हुयो। पोइ जो पाणी आयो, पोइ इहो वञी जबल जूदी ते लथो। जबल जूदी अरारत माउंटेन्स में आहे। अरारत माउंटेन्स जेके आहिनि से मूसल खां मथे पंहिंजे दियार बकर ऐं जेको तुर्की जो इलाइक़ो ऐं पंहिंजो वञी लॻे थो पंहिंजे ॿियनि इलाइक़नि सां, उन इलाइक़े में जबल जूदी ऐं पंहिंजो इहो त एंसेस्ट्री इहा ॼण आहे त हिकु तमामु एंशंट इलाइक़ो आहे। ऐं हज़रत इस्माईल जे औलाद पंहिंजे फर्ज़ंद केदार जो इलाइक़ो आहे। इन करे केदारो ॻाइजे थो इन सेंस में जेको सो इन पंहिंजे इमामनि जे शान में, त उहो केदारो आहे जो केदार आहे हज़रत इस्माईल जो फर्ज़ंद। ऐं हीउ शहर जेको आहे सो कूफे जो आहे। कूफो इन करे आहे जो ॻंढींदड़ आहे शहर, हिजाज़ खे इराक सां, इराक खे मेसोपोटेमिया सां, मुहावरा नहर सां, ऐं मुहावरा नहर सां ईरान सां, पर्शिया सां, हीउ जेको इलाइक़े जेको आहे सो ॻंढिजे थो। हाणे इन सेंस में वञी माना थींदी पंहिंजो सूफ़ी लाकूफ़ी। हाणे सूफ़ी लाकूफ़ी माना सूफ़ी जेको आहे सो ॻंढियल न आहे कंहिंसां, जहान सां, दुनियादारी सां वास्तो न आहे। हू निकितल आहे, दुनियादारी सां छिनल आहे, टुटल आहे ऐं अलाह सां ॻंढियल आहे। मतिलबु इन सेंस में लाकूफ़ी आहे। पर कूफ़ी जेके आहे तन इमामनि सां पंहिंजो बेवफ़ाई कई, सॼाऊं, पर पोइ बीह न सघिया ऐं पोइ के क़त्ल थिया, के वरी वफ़ादार थी विया इमामनि जे दुश्मन जा। त इन करे चऊं त कूफ़ी लायूफ़ी, कूफ़नि में वफ़ादारी न आहे। त इन करे सूफ़ी जेको आहे सो सूफ़ी लाकूफ़ी आहे। सूफ़ी उन्हनि कूफ़ियुनि जहिड़ो न आहे जेके इमामनि सां बेवफ़ा थिया। इन करे ॿिन्ही माननि में सूफ़ी जेको आहे सो इमामनि जो दुश्मन न आहे। इमामनि जा जेके दुश्मन हुआ या इमामनि जे ख़िलाफ़ थी बीठा या इमामनि जी मदद न करे सघिया, इमामनि सां बेवफ़ाई कयूं, उन्हनि जहिड़ो सूफ़ी न आहे। ऐं सूफ़ी जेको आहे सो दुनियादारी सां ॻंढियल न आहे, दुनिया खां छिनल आहे। इन ॿिन्ही माननि में सूफ़ी लाकूफ़ी आहे। सूफ़ी लाकूफ़ी कोन बांस केर, मजाई मंझ विरे पधर नाइस पेर। पंहिंजे अंदर सां विड़े थो, नफ़्स सां जंग आहे हुनजी। पधर नाइस पेर, धरती ते पेर कोन थो रखे, मतिलबु हिकिड़ी स्पिरिचुअल दुनिया में आहे ऐं पंहिंजो ज़ाहिरी तरह सां ॾिसण में कोन थो अचे त को हिनजी छा हैसियत आहे। मजाई मंझ विड़े, हुनजी जंग जेका आहे सभु पंहिंजे नफ़्स सां आहे ऐं दुनियादारी सां जंग न आहे। पंहिंजो जनी साण सुए जे वेर रखनि था साणस, उन्हनि जी वरी मदद करे थो। जेके वेर रखनि था इमामनि सां वफ़ादारी नथा करे सघनि, उन्हनि सां पंहिंजो जंग थो करे या उन जे ख़िलाफ़ु न आहे।
चेतनी जो वारू। इन सेंस में हासिल मक़सदु थियो वञी त ला कूफ़ी कूफ़ धाॻो आहे, सूफ़ बि धाॻो आहे। कूफ़ पंहिंजो ॻंढणु आहे ऐं दुनिया खां छिनल आहे ऐं अलाह सां ॻंढियलु आहे। इन सेंस में सूफ़ी जेको आहे सो ला कूफ़ी आहे। हाणे मिड़ी इहा सम्झ में माना असांखे आई आहे, पर हाणे माना ॿियो केर बि को करे सघे थो। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। हिन ते अॻिते वरी पोइ असां लिखंदासूं त को वधीक तफ़सील सां लिखी सघबी इहा ॻाल्हि। वॾियूं ॻाल्हियूं आहिनि हिन में, पर फ़िलहालु हेसि ताईं ॻाल्हि खोड़ थी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।